हिते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। वाई पांदी में IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि जो ऑफर ऑर्डर न मिलण खिलाफ़ एहतजाज। काछे में केतिरा स्कूल बंद हुअण बावजूद खाली सीटूं ज़ाहिर न करे उम्मीदवारनि खे हरू भरू वेटिंग लिस्ट में रखियो पियो वञे, जेको उम्मीदवारनि सां नाइंसाफ़ी आहे। उम्मीदवारनि तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह, सेक्रेटरी तालीम अकबर लगारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर खां मुतालबो कंदे चयो आहे त काछे जे बंद पयल स्कूलनि खे खोले पास उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर जारी कया वञनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। वाई पांदी में IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि जो ऑफर ऑर्डर न मिलण खिलाफ़ एहतजाज। काछे में केतिरा स्कूल बंद हुअण बावजूद खाली सीटूं ज़ाहिर न करे उम्मीदवारनि खे हरू भरू वेटिंग लिस्ट में रखियो पियो वञे, जेको उम्मीदवारनि सां नाइंसाफ़ी आहे। उम्मीदवारनि तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह, सेक्रेटरी तालीम अकबर लगारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर खां मुतालबो कंदे चयो आहे त काछे जे बंद पयल स्कूलनि खे खोले पास उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर जारी कया वञनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। वाई पांदी में IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि जो ऑफर ऑर्डर न मिलण खिलाफ़ एहतजाज। काछे में केतिरा स्कूल बंद हुअण बावजूद खाली सीटूं ज़ाहिर न करे उम्मीदवारनि खे हरू भरू वेटिंग लिस्ट में रखियो पियो वञे।